अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिराज धरती टीवी न्यूज़ ऐं आऊं आहियां रिज़वान हुर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। अरे हमारी जान है, कभी इदारे के खिलाफ बात इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट PTI अगवा शहबाज गिल के 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। शहबाज गिल खे जुमे ते ॿीहर पेश करण जो हुकुम। शहबाज गिल खिलाफ दाख़िल केस में बग़ावत समेत 10 संगीन कलम शामिल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार खां मोबाइल फोन ऐं बयान वारो पेपर हथ करणो आहे। उहा बि जांच कई वई वञे त इदारनि खिलाफ प्रोग्राम कंहिंजे चवण ते कयो वियो। अदालत पुलिस वारे इस्लामाबाद पुलिस जी 14 ॾींहनि वारी जिस्मानी रिमांड वारी दरख़्वास्त रद्द कंदे 2 ॾींहनि जो जिस्मानी रिमांड ॾिनो। शहबाज गिल जी ऑडियो फॉरेंसिक ऐं तिबी मुआइनो कराइण जो हुकुम। वफ़ाक़ी घरू वज़ारत पारां शहबाज गिल खां जांच लाइ SP इन्वेस्टिगेशन जी सरबराही में 6 रुकनी कमेटी क़ाइम। खिलाफ जो बातें आपने की हैं, कोई पार्टी पॉलिसी थी है क्या? अरे हमारी जान है, कभी इदारे के खिलाफ बात शर्मिंदगी हो। एक मुहिब्बे वतन का बयान है वो, बेशक एक अपनी फौज से प्यार करने वाला आवाम को उकसाने की कोशिश नहीं की, बिल्कुल भी नहीं। मैंने सिर्फ स्ट्रेटेजिक मीडिया ऐसे अफसरान जो गलत काम कर रहे हैं उनको कहा, जो स्ट्रेटेजिक मीडिया सेल के अंदर PTI जे गिरफ़्तार अॻवान शहबाज गिल चयो आहे त इदारा असांजी जान आहिनि। बयान ब्यूरोक्रेसी बाबति ॾिनो हो। वतन ऐं फ़ौज सां प्यार आहे। इस्लामाबाद जे सेशन कोर्ट में पेशीअ दौरान मीडिया सां ॻाल्हि ॿोल्हि कंदे शहबाज गिल चयो आहे त अवाम खे भड़काइण जी कोशिश न कई आहे। इल्ज़ामनि खे अदालत में ग़लत साबित कंदुसि। PTI ऐं फ़ौज खे विढ़ाइण जी कोशिश कई पई वञे, पर ॾेई फंडिंग जे ज़रिए मूंखे नाअहल कराइण जी कोशिश थी रही आहे। फॉरेन फंडिंग केस में कुझु बि न आहे। इलेक्शन कमीशन सां गॾिजी तहरीक इंसाफ मथां पाबंदी मणण जी कोशिश कई पई वञे। PTI चेयरमैन इमरान ख़ान जो कारकुननि खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब। इमरान ख़ान नौजवाननि खे पाक फ़ौज खिलाफ़ भड़कायो। शहबाज गिल उहो पढ़ियो जेको खेसि इमरान ख़ान लिखी ॾिनो। संदन सियासत गुंडागर्दी कूड़ ऐं डफेड़ ते ॿधल आहे। सुलसमा वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे PTI चेयरमैन जे खिताब ते रद्द। इमरान ख़ान मुल्क जी सभ खां वॾी माफ़िया करार इदारनि खे दॿाउ में आणनि। PTI चेयरमैन जी आदत आहे। तहरीक इंसाफ़ वारा पाण खे आइन ऐं कानून खां मथां सम्झनि था। इमरान ख़ान पाबंदी मड़ियल फंडिंग वठी आइन जी भञकड़ी कई। हिक रिथाबंदी तहत पाक फ़ौज जे शहीदनि ख़िलाफ़ किरियल मुहिम हलाई वई। सूबाई वज़ीर सईद गनी जी प्रेस कॉन्फ्रेंस। तहरीक इंसाफ ऐं फ़ौज में विछोटियूं पैदा करण वारी साज़िश कामयाब न थींदी। हुकूमत पारां गिरफ़्तारीअ वारो सिलसिलो हाणे रुकजण वारो न आहे। माण्हू जा ज़मीर ख़रीद कया विया। अवाम बंदि कमरनि में थियल फ़ैसिलो खे क़बूल न कंदो। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे PTI अॻवान असद भर शफ़क़त महमूद अंदरीब अब्बास ऐं ॿियनि चयो आहे त अवाम मुल्क ख़िलाफ़ साज़िश ते ॿाहिरि निकिरी आयो आहे। पंजाब में अवाम जे ॾंड सां ताक़तवर तबिके खे इक़्तिदार वापसि वरितो। इलेक्शन कमीशन फॉरेन फंडिंग फ़ैसिलो सबूत ॾिसण खां सवाइ ॾिनो। पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही बि शहबाज गिल जे फ़ौज ख़िलाफ़ बयान जी मज़म्मत करे छॾी। परवेज़ इलाही चयो आहे फ़ौज ख़िलाफ़ बयान ते शहबाज गिल खे दड़का ॾिना हुआ। बयान सां फ़ाइदो न नुक़सान थियो आहे। शहबाज गिल खे चयो हो त तो में अक़िल ई न आहे, फ़ौज ख़िलाफ़ छो बयान ॾिनो। PTI क़यादत खे बि शहबाज गिल जे बयान खां पाण खे धार करणु घुरिजे। इदारा असांजा आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ बयान ॾियणु मुनासिब न आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह चयो आहे शहबाज गिल जो बयान तय थियल हो। स्क्रिप्ट इमरान ख़ान जी सदारत में थियल मीटिंग में लिखियो वियो हो। सबूत मिलिया आहिनि त इमरान ख़ान खे बि गिरफ़्तार कंदासीं। शहबाज गिल खे केस दाख़िल करण खां पोइ गिरफ़्तार कयो वियो आहे।
क्रिमिनल ज़ाहिरी जी मारिजी वञण में पाकिस्तान जो को बि किरदारु न आहे। उमर ख़ालिद खुरासानी दहशतगर्दी जे ख़ौफ़नाक वारदातनि में मुलस हो, संदसि मारिजण जी तस्दीक थी वई आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ इलेक्शन कमीशन के फॉरेन फंडिंग बाबत फैसले के इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज करे छॾियो। इलेक्शन कमीशन के कार्रवाई गैर कानूनी करार ॾियण जी दरख़्वास्त पीटीआई के एडिशनल सेक्रेटरी उमर अयूब इलेक्शन कमीशन खिलाफ दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में चयो वियो आहे त फैसले में केतिरा ई झोल आहिनि। फॉरेन फंडिंग बाबत 2 अगस्त वारे फैसले ऐं शोकास नोटिस के कालअदम करार ॾिनो वञे। कराची के मुख्तलिफ इलाक़नि में बरसात डिफेंस क्लिफ्टन सदर टावर गुलशन इकबाल गुलस्तान जोहर कोरंगी साइट एरिया औरंगी टाउन में तेज बरसात रोडन रस्तन से पानी भीजी वियो। कायदाबाद में भी सब खां वधीक 32 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। पीएफ बेस नसूर शायरा फैसल ऐं सरजानी टाउन में 26 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। नाज़िमाबाद में 22 एयरपोर्ट पर 49 मिलीमीटर बरसात पई। मौसम खाते जो चवण आहे त तेज़ ऐं हल्की बरसात जो सिलसिलो 14 अगस्त ताईं जारी रहंदो। 150 मिलीमीटर ताईं बरसात पइजी सघे थी। बरसात जो ॿियो सिस्टम बि तयारु थी रहियो आहे। 17 अगस्त ताईं सिंध में दाख़िल थींदो। जैकवा थाणो बुला खान कोटलालू धाबे जी भी बरसात सबबि मौसम खुशगवार थी वई। इतलात वारे वज़ीर शर्जील इनाम मेमन पारां सिंध असेंबली सिंध सेक्रेटरीट टावर शायरा फैसल ऐं ॿियनि इलाइक़नि जो दौरो। रोड तां पाणी जी नेकाली वारे कम जो जाइज़ो। रोड रस्तनि ऐं हेठाहीं वारनि इलाइक़नि मां पाणी जी नेकाली फौरी यकीनी बणाइण जो हुकुम। संदन चवण आहे त वॾो वज़ीर सईद मुराद अली शाह पाणी नेकाल करण वारनि कमनि जी पाण मॉनिटरिंग करे रहियो आहे। शहर जो अंडरपास क्लियर आहिनि। ज़िला इंतज़ामिया मकानी इदारनि ऐं वाटर बोर्ड जो अमलो रस्तनि ते मौजूदु आहे। पाक फौज के सरबराह जनरल कमर जावेद बाजवा से इराक के चीफ ऑफ नेवल स्टाफ की मुलाकात। दफ़ाई लागापन के हवाले से ख्यालन की ॾेवट। इराक़ी सामूंडी फौज के सरबराह पारां हेलीकॉप्टर हादसे ते दुख जो इज़हार। आर्मी चीफ चयो आहे पाकिस्तान ऐं इराक विच में सुठा लागापा आहिनि। दहशतगर्दी हिकु आलमी मसइलो आहे जंहिं ख़िलाफ़ जंग में इराक़ी अवाम जूं वॾियूं क़ुर्बानियूं आहिनि। अगूने सदर आसिफ अली जरदारी पारां मोहरम राम जे मौके ते सिक्योरिटी जा बहितरीन इंतजाम करण ते सिंध पुलिस के शाबाश। संदसि चवण आहे त सिंध पुलिस जे बहितरीन ऐं मिसाली कारकर्दगी सबबि मोहरम दौरान को बि अणवणंदड़ वाक़ियो पेश न आयो। भेट में रुपयो मुस्तहकम थियण लॻो। इंटरबैंक में डॉलर के कदर में वधीक 3 रुपया लाख। अमरीकी डॉलर 219 रुपया 50 पैसनि जो थी। दादू में दरिया के पानी में लगातार 4 सबब कचे जा केतराई गोठ पानी हेठ अची विया। लखें रुपयनि जो फसल तबाह लड पलाण शुरू थी वई। बोर सबब कचे जा 20 गोठ कायम करल गुल मोहम्मद कोरे जो नबी बख्श जतोई सोनू चांडियो अलाह जुड़ो जतोई ऐं छतो खान बस्तोई समेत ॿिया गोठ पानी हेठ अची विया। तिर ग्वार वण वल तूरियो भिंडियूं ऐं ॿियो फसल पानी हेठ अची वञण सबब आबादकारनि जो लखें रुपयनि जो नुक़सान।